Exercise 5.1 class 10th मैथमेटिक्स। एक्सरसाइज 5.1 फैक्टराइजेशन के बारे में आए। क्वेश्चन नंबर 1 फैक्टराइज द फॉलोइंग। इन्हनि खे फैक्टराइज करणो आहे। ही जेके भी सिक्स सम्स आहिनि ये सिक्स सम मां ऑल फाइव सम्स जेके आहिनि उहे इन टाइप जा आहिनि त कॉमन कढणो आहे। पर ही सम क्वेश्चन नंबर 3 डिफरेंस ऑफ टू स्क्वायर वारे ते फार्मूले ते बेस थो करे। अचो त असीं पहिरियां हिन खे सॉल्व कयूं। क्वेश्चन नंबर 1 हिननि में टिनी में 3 कॉमन आहे। 3 टेबल हिन ते बि लॻे थी, हिन ते बि, हिन ते बि, ऐं t पावर 2 आहिनि। हिन में बि आहे, हिन में बि आहे, हिन में बि आहे, टिनी में कॉमन आहे। त असीं हिन टिनिनि मां कॉमन कढंदासीं 3t 2 पावर n। सॉल्यूशन 3t 2 पावर n टिनी में कॉमन हिते थींदो 1 माइनस हिते 2 3 टेबल 2 टाइम थी लॻे t पावर -3 छो त 2n जी त कॉमन निकिरी वई प्लस 3t पावर -5 माइनस पावर आहे यानी माइनस आहे हेठि थींदो डिवाइड में त पॉजिटिव थी वेंदो 3t पावर 2n 1 माइनस 2 अपॉन t क्यूब प्लस 3 अपॉन t पावर 5। क्वेश्चन नंबर 3 सॉल्यूशन हिन में भी आहे a+3, हिन में भी a+3 आहे, हिन में भी a-2 आहे, हिन में भी a-2 आहे। ॿिन्ही में 3a+3 a-2 कॉमन 3a+3 x-2 कॉमन कढियोसीं त हिते छा ईंदो हिकु पावर निकिरी वियो कॉमन बाक़ी a+3 आयो ऐं हेॾां 3 कॉमन निकिरी वियो 2 थींदो ऐं x+3 भी कॉमन निकिरी वियो बाक़ी x-2 जो हिकु पावर कॉमन निकिरी वियो बाक़ी हिकु पावर हिते बचियो। 2 सां हिन खे मल्टीप्लाई करे ऐं ही एड कयूं 3a+3 x-2 ब्रैकेट ही थींदो a+3 ऐं ही थींदो 2x -4। हिननि खे एड कयूं 3 ऐं 4 खे एड कयूं त -1 मिलंदो ऐं 2x + a-1 इहो थींदो आंसर a+3 x-2 ऐं हिन जो आंसर जेको थींदो उहो थींदो 2x ही प्लस a ऐं हिन ॿिन्ही जो असां अगरि कयूं सम त थींदो -1 इहो थी आंसर। क्वेश्चन नंबर 3 डिफरेंस ऑफ टू स्क्वायर अॻे ई लॻो पियो आहे सिर्फ़ु असांखे ॿिनि ब्रैकेट में लिखणो आहे। सॉल्यूशन ईअं साॻे तरीक़े सां टी स्टेप लिखंदासीं डिफरेंस ऑफ टू स्क्वायर ऐं आंसर लिखंदासीं। स्टेप नथा लिखूं जॻह घटि हुजण जे करे तव्हां हिन खे डायरेक्ट ई लिखो। हिकिड़ी ब्रैकेट प्लस थी वेंदी ॿिए तरफ़ ॾांहुं माइनस। पहिरियां प्लस था लिखूं ab + cd प्लस ac माइनस bd ऐं ॿिए तरफ़ ॾांहुं वरी माइनस छाकाणि a + b ऐं ॿियो थींदो आहे a-b। फार्मूला आहे न a² - b² इक्वल टू a + b ऐं -b इन फार्मूला तहत हेॾां थींदो ab a + b + c + d माइनस हाणे ही सॼी ब्रैकेट लिखंदासीं ac - bd। वधीक हिन खे सॉल्व कयूं त हेॾां आंसर अची वेंदो ab + cd ऐं ही सभु प्लस ab + cd + ac -bd प्लस इंटू माइनस bd ऐं ॿी ब्रैकेट में हिते आंसर अची वेंदो ab + cd प्लस इंटू माइनस ac माइनस इंटू माइनस प्लस bd इहो थी वञे आंसर। क्वेश्चन नंबर 4 हिन खे किताब जे मूजिबि त हीअं सॉल्व कयूं आंसर तॾहिं ईंदो न त ॿी सूरत में हिन खे तरतीब में लिखी बि सॉल्व करे सघिजे थो पर उन जो आंसर डिफरेंट ईंदो। हितां कॉमन कढूं असीं कॉमन आहे हिते 2 कॉमन आहे ॿिन्ही में x² बि ॿिन्ही में कॉमन आहे y बि ॿिन्ही में कॉमन आहे त हिन खे सॉल्यूशन 2x²
वाई कॉमन कढियोसीं त हिते आंसर ईंदो वाई स्क्वायर, हिन पेरे में वाई स्क्वायर थींदो छो त एक्स कॉमन निकिरी हिकु, बाक़ी हीअ त उहो ई कॉमन निकिरी आहे वाई स्क्वायर प्लस ही, हाणे हिन मां 2 बि कॉमन निकिरी वियो, एक्स स्क्वायर बि कॉमन निकिरी वियो त थींदो एक्स स्क्वायर, वाई त वाई बि कॉमन निकिरी माइनस हिन मां असीं कॉमन कढंदासीं 3 वाई स्क्वायर ॿिन्ही में आहे ऐं एक्स बि ॿिन्ही में आहे 3 एक्स वाई स्क्वायर। कॉमन उहो कढिबो जेको ॿिन्ही टर्म्स में हुजे, हिननि ॿिन्ही टर्म्स में 3 बि आहे, एक्स बि आहे, वाई स्क्वायर बि ॿिन्ही में आहे। 3 कॉमन निकिरी थींदो हिते एक्स स्क्वायर, माइनस बि कॉमन निकिरी वई ऐं वाई स्क्वायर बि कॉमन निकिरी वई, हितां माइनस बि निकिरी वई, एक्स स्क्वायर बि निकिरी वई, एक्स बि निकिरी वई त थींदो प्लस वाई स्क्वायर। ॿिन्ही में हिते बि एक्स प्लस वाई आहे, हिते बि एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर, हेॾां बि एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर, ॿई कॉमन, पर पहिरियां हीअ बि लिखूं हीअ बि लिखूं 2x स्क्वायर वाई माइनस 3x वाई स्क्वायर, हेॾां एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर। हिननि में कॉमन, हाणे हिन में कॉमन ॾिसणो आहे, एक्स वाई ॿिन्ही में कॉमन आहे त एक्स वाई कॉमन कढंदासीं त हिते थींदो 2x स्क्वायर एक्स माइनस 3y ऐं एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर आंसर। हिननि प्रॉब्लम्स खां अॻु में असीं हिकु एक्सरसाइज कई आहे जंहिंमें फैक्टराइज़ेशन जी बेसिक आहे। ही अगरि सम्झ में न अचनि त उहो बेसिक जो लेक्चर ज़रूरु ॿुधणु खपे, ॾिसणु खपे ऐं सम्झणु खपे उनखे, तॾहिं ही वधीक आसान लॻंदो। हिन क्वेश्चन में असीं ईअं कंदासीं, किताब में जेको आंसर आहे उन मुताबिक़ हिनखे तरतीब में लिखंदासीं। A4 BC प्लस A³ B स्क्वायर C प्लस A स्क्वायर B³ C प्लस AB4 C, ए जे हिसाब सां तरतीब आहे A4 A³ A स्क्वायर A। हिन में कॉमन आहे, हिननि ॿिन्ही टर्म्स में कॉमन आहे A³ ऐं BC, A³ BC कॉमन त हेॾां थींदो A स्क्वायर, सॉरी A बचंदो ऐं हेॾां बचंदो B। हिननि में सभिनी हिननि में कॉमन आहे B³ प्लस AB³ C कॉमन आहे त हेॾां थींदो A, हिकु पावर A जो वियो बाक़ी हिकु बचो, B³ वियो हलियो, C³ बि वियो हलियो, हिन में A बि वियो हलियो, B³ वियो त बाक़ी B बचो ऐं C बि वियो हलियो। हाणे हिननि में कॉमन जेको आहे AB ॿिन्ही में आहे, तंहिंजे करे हीअ ॿई लिखी करे पोइ हू A³ AB लिखूं, A प्लस B। हाणे हिननि में कॉमन आहे ABC, हिननि में कॉमन आहे, हितां असीं ABC कॉमन कढी लिखूं, ABC कॉमन कढियोसीं त हिते ईंदो A स्क्वायर प्लस B स्क्वायर A प्लस B, इहो थियो आंसर। हिननि में PQR हिते बि आहे PQ प्लस QR, PQ प्लस QR, PQ प्लस QR, टिनी में इहा ब्रैकेट कॉमन आहे, ब्रैकेट कॉमन कढंदासीं, सॉल्यूशन PQ प्लस QR, हिन में टिनी टर्म्स में कॉमन आहे, बाक़ी छा बचो AL प्लस BM प्लस CN, इहो थियो। पर हिन ब्रैकेट में अञा कॉमन आहे Q, ॿिन्ही में आहे, Q कॉमन कढंदासीं, P प्लस R AL प्लस BM प्लस CN, ही थियो आंसर।